वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ी जी हुकूमत असां लाइ बारूदी सुरंगियूं विछाए वई आहे। मौजूदा हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियणु चाहे थी। आलमी मार्केट में तेल महांगो थियण सबबि असांजे पेरनि में ज़ंजीर ॿधल आहिनि। इमरान ख़ान ज़ीपैक मंसूबनि जे ऑडिट करायो, जंहिं ते चीन सख़्त नाराज़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लाहौर में सलीम मेमोरियल ट्रस्ट अस्पताल जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ग़लत सियासत सबबि फलाही कमनि में देर थी। सलीम मेमोरियल ट्रस्ट अस्पताल ॾुखायल इंसानियत जी ख़िदमत कंदो। हिन अस्पताल खे तामीर करण वारा इंसान दोस्त सितारा आहिनि। अस्पताल में आलमी मयार जी जदीद मशीनरी मौजूद आहे। हुन चयो त सऊदी अरब ऐं मुतहदा अरब इमारात जे दौरे दौरान तमामु घणी इज़त मिली आहे। सऊदी ऐं दुबई खे मदद जी दरख़्वास्त कई आहे, जंहिं ते ॿई मुल्क जल्द फ़ैसिलो कंदा, जॾहिं त मुल्क में केतिरा ई फलाही मनसूबा ग़लत सियासत सबबि देर जो शिकार थिया आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त ज़ाती मामलनि खे पोइते रखण लाइ वॾी दिलि जी ज़रूरत पवंदी आहे। असांखे ज़ाती पसंद ऐं नापसंद खां मथां थियणो पवंदो। फलाही कमनि लाइ वरी दिलि करणी पवंदी। हुन चयो त चइनी सूबनि में अहिड़ियुनि सहूलियतुनि सां लेस अस्पतालूं क़ाइमु कयूं वञनि। शहबाज शरीफ़ चयो त हिन जी ब्यूरोक्रेट सां मुलाक़ात थी आहे। नेब जे करे कामोरा दबाव में आहिनि। कामोरनि जो मौक़िफ़ आहे त नेब जे करे हू कमु नथा करे सघनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ी जी हुकूमत असां लाइ बारूदी सुरंगूं विछाए वई आहे। मौजूदा हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियणु चाहे थी। आलमी मार्केट में तेल महांगो थियण सबबि असांजे पेरनि में ज़ंजीर ॿधल आहिनि।